बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के डिप्टी डायरेक्टर ऑपरेशन रफ़ीक अहमद बिलर जो शहदादपुर म्यूनसिपल हाई स्कूल में बोर्ड बरसात के मुतासरीन ला कायम कैंपुन जो अचानक दौरो किया। दौरे दौरान आवाम की शिकायतुन जा अंबार बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के डिप्टी डायरेक्टर ऑपरेशन रफ़ीक अहमद बिलर मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त आवाम की शिकायतुन ते वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया मरी की हिदायतुन ते अॼु आउं हिते आयो आहियां ऐं असांखे मुसलसिल शिकायतूं मिली रहियूं आहिनि त एजेंट मुतासरीन खे मिलंदड़ 25,000 मां कटौती करे रहिया आहिनि ऐं उहे घटि पैसा ॾेई रहिया आहिनि। आवाम जी तदलील भी करे रहिया आहिनि। सो अॼु आउं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त एजेंट गुल हाजाणो कटौती करे रहियो आहे जंहिंखे पकड़े पुलिस जे हवाले कयो आहे। उन जे मथां केस भी दाख़िल कयो आहे। हिन वधीक चवणो हुयो त ही 25,000 जी इमदाद PISP जे तहत बरसात मुतासिर ख़ानदाननि जी मदद जारी सारी आहे ऐं ही रक़म वज़ीर आज़म पाकिस्तान जे फ्लड रिलीफ कैश स्टेशन के तहत विरहाई पई वञे। हिन वक़्त ताईं सिंध जे 18 लख ख़ानदाननि में 25 अरब रुपया तक़सीम करे चुका आहियूं।